भारत की नई रोशनी, ग्रीन सर्फर LED। पप्पा तो सुभाणे रैली कढंदासीं 15 अगस्त की। छाजी रैली? आज़ादीअ जी। कंहिंखां आज़ादी खपेव? माउ पीउ खां? पप्पा यार इंडिया खे जेकी आज़ादी मिली यार 15 अगस्त थी। हाँ तो तव्हां छा कंदव रैलीअ में? अलाए मूंखे वधीक ख़बर न आहे पप्पा, ख़ाली दोस्त चई की असां 15-20 ॼणा मिली करे बाइक कढी करे सॼो झंडो लहराईंदासीं, सॼे शहर में अवेयरनेस कंदासीं। मां चयोमांनि ठीकु आहे यार, सुठो कमु आहे, देश लाइ था कयूं। ऐं अगरि तूं वियो आहे न तोखे उगाड़ो करे मां बाइक ते घुमाईंदुमि। पप्पा छा यार तव्हां हीअं छो चवंदा आहियो यार? आयो केतिरा टंग जेतिरा सभु जा सभु बेअकुल चई बाइक खणी करे झंडो लहराईंदासीं, पुॾी नथा मरो। हा त पप्पा सेलिब्रेट था कयूं न। सेलिब्रेट केरु कंदो आहे? जेको हुनजो हक़दार हूंदो आहे, जंहिं हुन लाइ महिनत कई आहे, जंहिं हुन लाइ हॾ घिसाया आहिनि। तव्हां छा कयो आहे? कंहिंजी जो शादी हूंदी आहे त हुनजे घर वारा नचंदा आहिनि न। के तूं ॾिसंदो आहे कंहिंजी पराई शादी थिए त हुन शादी ते नचण बीह रहंदो आहे। पप्पा तव्हांजो मतिलबु आहे असां पहिरियों पुलिस ऐं आर्मी जॉइन कयूं, पोइ सेलिब्रेट करे सघंदा आहियूं असां 15 अगस्त? छो ख़ाली हुननि जी जवाबदारी आहे कमु करणु? हा पप्पा हिननि खे इहो ई कमु मिलियल आहे न। हिकु सिधी सिधी ॻाल्हि ॿुधाए, जॾहिं असां महिमाननि खे घुराईंदा आहियूं, घर में रोटी कंदा आहियूं हुननि जी राति जो, ॾिठो वञे त मम्मीअ खे सॼो कमु करणो आहे, छाकाणि त मम्मीअ सभिनी खे घुरायो आहे रोटी ठाहिण पाइण खाराइण। पर कॾहिं बि ॾिठो थी किचन में मम्मी अकेली हुजे? न, सभु लेडीज़ अची बीहंदियूं आहिनि न गॾु किचन में कमु करणु। छो? जीअं तकिड़ो थी वञे। त हिते बि ईअं ई आहे न, असां चवंदासीं हुननि जो कमु आहे, असांजो न आहे त वेठा हूंदासीं। ऐं अगरि असां सभिनी मिली नंढा नंढा कम करणु चालू कया त तकिड़ा कम थींदा न थींदा? पप्पा यार हाणे आज़ादी त मिली वई आहे न, हाणे कहिड़ो एफर्ट? जिम ते जो बॉडी ठाहींदो आहे माण्हू, हिकु दफ़ो बॉडी ठही वञण खां पोइ जिम छॾे ॾींदो आहे? अॼु तूं सनानु कये माना सुभाणे सनानु न कनि। हिते आज़ादी मिली वई माना बसि हाणे छुटी मल्हाइणी वञे। तंहिं टाइम ते माण्हू छा हिन लाइ लड़ायूं कयूं या? असांखे आज़ादी खपे जीअं असांजी ईंदड़ पीढ़ीअ खे छुटी मिली सघे, हिन करे। मां तोखे हिते खिलाइण लाइ ॻाल्हियूं थो कयां? अरे न यार, पर कजे छा हो त ॿुधायो। छा कजे माना? असां छा करे सघंदा आहियूं हिन में? इहे टपोड़ीगिरी बंदि कयो नी, बाइकियूं खणी घुमण, हॉर्न वॼाइण, इहे पहिरियों फालतू हॉर्न वॼाइण त पहिरियों बंदि कयो। असां लाइ त तंहिं वॾी आज़ादी थींदी। मथे जो सूर हुननि किशोर जे पुट तां लंघे वियो फास्ट गाॾी खणी करे, हॉर्न जो बटण दॿियल स्पीड में गाॾी खणी वियो। ओॾी महिल किशोर खे फोन करे चयोमांसि भाई पंहिंजे पुट जो दिमाग़ इलाज कराए, न त ॻाल्हि वधी वेंदसी। दिमाग़ जो इलाज? चुप कर, तूं घटि न आहे, मां न कंदो आहियां पप्पा कुझु बि। तूं परफेक्ट आहे माना। पर मां बि इन मैटर में सपोर्ट कंदो आहियां। उन्हनि बि हिकिड़े ॼणे फेसबुक ते विधई फोटो, अलाए घर जे पासे में किचरो पियो, साफ़ न पिया कनि था छा, त हुन लिखियो हुई, त मां बि कमेंट कयोमांसि की मां तोसां गॾु आहियां, सपोर्ट थो कयां मां तोखे। अरे भाई फेसबुकनि ते व्हाट्सएपनि ते कमेंट करण वारा कॾहिं खां तरक़ी करण लॻा? छाजी सपोर्ट कयसीं? लाइक ॾेई करे सपोर्ट कयसीं? अरे पप्पा खाली त मुंहिंजे मथां चढ़ो यार, खाली सवालनि ते सवाल था कयो, कुझु सोल्यूशन बि ॿुधायो न। पोइ तव्हां करणो ख़ाली एतिरो आहे, थोरो डिसेंसीअ सां हलणो आहे। घर जे ॿाहिरि कचरो फिटी करणु डिसेंसी न आहे, उहो न करणो आहे। मेंटलनि वांगुरु हॉर्नियूं वॼाइण डिसेंसी न आहे, उहो न करणो आहे। तुर ॻाल्हि ते कंहिंसां विड़ी पवणु डिसेंसी न आहे, उहो न करणो आहे। ख़ाली पंहिंजी सोचणी साम्हूं वारो खॾ में पए, उहो डिसेंसी न आहे, उहो न करणो आहे। दोस्तनि सां बाइकियूं खणी आज़ादी जे नाले ते माउ पीउ खे चरियो करे वञणु, उहो डिसेंसी न आहे, उहो न करणो आहे। अरे पप्पा कुझु चरियो न कयो आहे यार, सभु सुठो कम ई पिया कयूं, सुभाणे सभु सुठे इंटेंशन सां पिया कयूं। कंहिंजी फोन आहे? स्पीकर ते कर। हेलो। अरे ॿुध, सुभाणे सुबुह 7 बजे नायरी चौक तां नाश्तो खाई पोइ निकिरूं था अॻो पोइ। हा ठीकु आहे मां रखे थो हाणे। ऐं दीपो चया ते फटाका वठी अचे थोड़ा। यार तव्हां वठी अचो फटाका, मूंखे न चओ यार तव्हां। ॿुध वाइट कपिड़ा पाए अचिजे, असां वाइट में फोटो कढाईंदासीं, ग्रुप फोटो। तू बि कोई बि फोटो कढे त टैग कजे मूंखे फेसबुक ते। हा ठीकु आहे, तूं रखण मां कयां थो पोइ। ऐं शाम जो सभु होटल जो प्लान था ठाहियूं, फुल सेलिब्रेशन, मज़ो अची वेंदो, परफेक्ट इंडिपेंडेंस डे। अरे फोन दे कर, बमन दे कर फोन। अरे रख न यार, तू रख न। हे एवरीवन, आई होप तव्हांखे वीडियो पसंद आई। अगर पसंद है तो प्लीज लाइक कमेंट एंड शेयर कयो जीअं तव्हांखे ख़बर आहे। ऐं जंहिं ते सब्सक्राइब न कयो आहे प्लीज सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब जेको ॻाढ़ो बटन आहे, रेड कलर बटन, हुनखे प्रेस कयो, हुन पासे में घंटी खे प्रेस करे छॾियो, त मां जंहिं महिल बि न्यू वीडियो विझंदुमि तव्हांखे ऑटोमेटिक मैसेज अची वेंदो। न्यू वीडियो जल्दी ईंदी। टिल देन बाय बाय, टेक केयर, जय झूलेलाल। ऑल्सो दिस इंडिपेंडेंस डे सेव एनर्जी, यूज ग्रीन सर्फर LED।